करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व इज़ आतैना मूसल किताब वल फ़ुरक़ान लअल्लकुम तहतदून व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिहि या क़ौमि इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल फ़तूबू इला बारीकुम फ़क़्तुलू अनफुसकुम ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन्द बारीकुम फ़ताब अलैकुम इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे तूर सीना जबल ते 40 ॾींहं रोज़ा रखण जो हुकुम फ़रमायो, उन जो बयानु कयो। पोइ अॼोकिन आयतुनि में इन जी निस्बत सां बयानु कयो वियो त 40 ॾींहं रोज़ा रखण खां पोइ अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे तौरात ॾिनो। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे जॾहिं तौरात ॾिनो त तौरात जूं कुझु सिफ़तूं बयानु फ़रमाई व इज़ आतैना मूसल किताब वल फ़ुरक़ान लअल्लकुम तहतदून। असां मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनो, किताब मां मुराद तौरात, वल फ़ुरक़ान ऐं फ़र्क़ु कंदड़ माना फ़ैसिलो कंदड़ हक़ ऐं सच जो तमामु तर मामलात में जंहिं बि क़िस्म जी ज़रूरत हुजे इख़्तिलाफ़ी मामले में उन हर मामले जे इख़्तिलाफ़ खे ख़तमु करण जे लाइ फ़ैसिला कुन किताब लअल्लकुम तहतदून, जीअं तव्हां सिधी राह हासिल करे सघो इन किताब जे ज़रिए सां। हाणे गुज़िरियल आयतुनि में चिटनि लफ़्ज़नि में बयानु थी चुको आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे फ़रमायो त तव्हां जॾहिं गाबे खे पूॼा करणु शुरू कई, गाबो ठाहे वरितो हो, वॾो ज़ुल्म कयो हो पाण ते, पर पोइ बि रब तव्हां ते इन खां पोइ बि महिरबानी कई। सुम्मा अफ़ौना अन्कुम मिन बअदि ज़ालिक। अल्लाह से फ़रमायो पोइ बि असां दरगुज़र कयोसीं। चलो उन जे बावजूद बि मूसा अलैहिस्सलाम खे तौरात ॾिनोसीं, न त तव्हांजे हिन ये ज़ुल्म, तव्हांजे हिन ये नाफ़रमानीअ खे ॾिसी करे मूसा अलैहिस्सलाम खे तौरात न ॾियूं हा, पर चूंकि वाइदो ववाअदना मूसा सलासीन लैलतन या ववाअदना मूसा 40 लैलतन, अल्लाह ताला अल्फाज़ फ़रमाया आहिनि। 40 ॾींहंनि जो अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खां वाइदो वरितो त अल्लाह ताला पंहिंजो वाइदो पाड़े ॾेखारियो, मूसा अलैहिस्सलाम खे तौरात ॾिनो। पोइ मूसा अलैहिस्सलाम जॾहिं वापसि मोटी आयो पंहिंजे क़ौम ॾांहुं, ॾिठईं त क़ौम त सॼी बुत परस्तीअ में शुरू थी वई आहे। गाबो हथ जो घड़े ठाहियो अथनि, उनजी था पूॼा कनि। हज़रत हारून अलैहिस्सलाम बि सॼो हाल हक़ीक़त ॿुधायसि त अदा जे हिननि खे मां सख़्तीअ सां मञो पियो कयां त क़ौम कुझु मुंहिंजे चवण में अचे हा, कुझु वरी बुत परस्तीअ में बज़िद थी पवे हा, पोइ अधु माण्हू मुंहिंजे ताईद में अधु बुत परस्तीअ में, ईअं क़ौम विरहाइजी वञे हा। क़ौम विरहाइजे हा त इहो वरी अञा वॾो ज़ुल्म हो। हिकु बुत परस्ती, ॿियो क़ौम बि ॿिनि हिसनि में विरहाइजी वई, पोइ तूं अचे मूंखे अञा वधीक सख़्तीअ सां निमटी हा, तंहिंजे करे मां सख़्ती न कई, बाक़ी झलियो। बहरहाल त अल्लाह तबारक व तआला
इन जे वॾे तफ़सील वॾी वज़ाहत खे छॾे करे मुख़्तसरन हिते एहसान जो ॻणाया आहिनि बनी इसराइल वारनि खे, त इहो एहसान हिकिड़ो ॻणायईं हिननि लफ़्ज़नि सां त वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमी, जॾहिं चयो मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे, ए मुंहिंजी क़ौम वारो, ए बनी इसराइल जी क़ौम, ए याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद, इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल, तव्हां त ज़ुल्म करे छॾियो पाण ते, पोइ गाबे खे हथ सां ठाहे करे ज़ुल्म कयव पाण ते। फ़तूबू इला बारिकुम, पंहिंजे पैदा कंदड़ रब जे तरफ़ तो महताब थियो। साईं हाओ वाकई ग़लती त थी वई, शैतान भुलायो, सामरीअ उन शैतान जे भुल में अची करे अॻुवाणी कई, माण्हू सभु गाबे जी पूॼा में लॻी त विया, ग़लती थी वई, हाणे तौबा ताइब थियणु था चाहियूं, कीअं तौबा क़बूल थींदी? मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत में उन वक़्तु इन क़ौम जी तौबा क़बूल थियण जे लाइ हिकिड़ो शर्त रखियो वियो त ठीकु आहे, तव्हां दिलि सां तौबा ताइब बि थियो था, माफ़ी बि घुरो था, पर उन जे बावजूद बि माफ़ी कोन था ॾियूं तव्हांखे, तौबा क़बूल आहे, माफ़ी ॾींदासीं पर हिकु शर्त सां। कीअं? तव्हां बनी इसराइल जे माण्हुनि में ॿ टोला हो, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन बुत परस्ती कई आहे, माना जिन गाबे खे पूॼियो आहे, ॿियनि न पूॼियो आहे, हिकिड़नि गाबे खे पूॼियो आहे, ॿियनि वरी उनखे मना कयो आहे या बुरो सम्झो आहे, माना न पूॼियो आहे। हाणे जिन पूॼियो आहे उन्हनि खे क़तल कनि, उहे जिन न पूॼियो आहे, फ़क़ुतलू अनफुसकुम, कयो क़तल हिक ॿिए खे। हाणे जंहिं गाबे जी पूॼा कई आहे उहो क़तल थियण जे लाइ कंधु तयारु करे, जंहिं गाबे जी पूॼा न कई आहे, भले माइट मिट अज़ीज़ छो न हुजे, उहो पंहिंजे खे क़तल करण जे लाइ तलवार खणे हथ में, फ़क़ुतलू अनफुसकुम, हिक ॿिए खे क़तल कयो। पोइ ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इंद बारिकुम, तव्हांजी तौबा क़बूल पोइ थींदी। साईं मूसा अलैहिस्सलाम, इहो त ॾुखियो फ़ैसिलो आहे, पंहिंजनि खे पंहिंजे हथनि सां कोहूं क़तल कयूं, दुनिया छा चवंदी त हिक ॿिए खे मारनि था, पंहिंजनि खे, इस्लाम शरीयत हिननि जी जो हिक ॿिए खे थी माराए। मूसा अलैहिस्सलाम चिटा लफ़्ज़ ॿुधाए छॾिया त अल्लाह ताला तव्हांजे बारे में फ़ैसिलो करे छॾियो आहे, ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इंद बारिकुम, तव्हांजे पैदा कंदड़ रब वटि इन खां वधीक को फ़ैसिलो ई कोन्हे तव्हांजे लाइ सज़ा उन इहा मुक़ररु कई आहे, ऐं रब खे इहा ॻाल्हि पसंदि आहे त पंहिंजनि खे हणनि, कंधु कपनि। फ़ताब अलैकुम, पोइ रब तबारक व तआला तव्हां ते महिरबानी थींदो, इन खां सवाइ तव्हांजे मथां महिरबानी कोन थींदी। इन्नहु तव्वाबुर रहीम। साईं चलो भला ठीकु आहे, क़बूल कयूं था, कंध सिधा कयूं था, भला हाणे ग़लती जो थी वई, ज़बान सां तौबा ताइब था कयूं, दिलि व जान सां पकी तौबा था कयूं, पर तब तौबा क़बूल नथी थिए, इन शर्त सां थी थिए त जिन पूॼा कई आहे गाबे जी, उन्हनि जो कंधु कपनि, उहे जिन पूॼा न कई आहे पंहिंजनि खे। साईं पोइ भला इहा माफ़ी हिते थी वई, कंध कपजी आहे, माफ़ी थी वई, मिली वई, जान छुटी, या आख़िरत में वरी अञा ॿियो हिसाबु थींदो? जीअं किथे किथे क़ुर पाक इहो इशारो कयो आहे त कंहिं ॾोह जी सज़ा कुझु अलाह ताला दुनिया में बि ॾींदो आहे, असुल हिसाबु त आख़िरत में थींदो। त पोइ हिते असां सां बि ईअं त कोन थींदो न त इहो हिसाबु हुजे, अॻिते बि वरी ॿियो हिसाबु हुजे। हिते बि असांजी इहा सज़ा रुसवाई जी कंधु कपरायूं पंहिंजनि जे हथां, पोइ बि वरी उते रुसवाई थिए, उनजो जवाब बि गोया की अल्लाह ताला फरमाए छॾियो, इन्नहु तव्वाबुर रहीम, रहम कंदड़ तौबा क़बूल कंदड़ ज़ात आहे। तव्हां हिन ते आमना सदक़ना चई करे क़बूल कयो इहा सज़ा, पोइ अॻिते अल्लाह ताला तव्हां ते रहम कंदो। रहीम जी सिफ़त ॿुधाए वई, तव्वाबुर रहीम, तौबा क़बूल कंदड़, रहम कंदड़ ज़ात आहे, कंदो रहम तव्हां। जॾहिं रब तबारक व तआला पंहिंजी सिफ़त अरहमुर राहिमीन वारी पाण बयानु करे छॾी, त माना हितां इशारो यकीनी तौर ते इहो आहे त माफ़ी मिलंदी, सज़ा हिते ई थी। हाणे ॾिसो, सम्झण जूं ॻाल्हियूं आहिनि इहे, पोइ तव्हां सुवालु कंदव सम्झण जे लाइ हिकिड़ो इहो त साईं त मूसा अलैहिस्सलाम जे शरीयत में त ॾुखियाई हुई ॾाढी, जेको ॾोह करे त हुनजे ॾोह जी माफ़ी तलाफ़ी थी वञे हा, जान छुटे हा, तौबा ताइब थियनि हा, गिड़गिड़ाइनि हा, रोअनि हा, अल्लाह ताला खे ॿाॾाइनि हा, नफ़िल पढ़नि हा, के ॾंड ॿिया पवनि हा, जीअं हाजीअ खे
हज जे दौरान जेकॾहिं का कमी कोताही थी पवंदी आहे त पोइ दम पवंदो आहे, बकरी ॾियणी पवंदी आहे। निमाज़ में का कमी कोताही थींदी आहे त ॾंड तौर ते खणी सम्झूं, अलाह ताला माफ़ फरमाए त वॾा सजदा ॾियणा पवंदा आहिनि। छो भुल कई पोइ, छो बेख़्यालो थिए पोइ, छो देरि कई फ़र्ज़ जे ताख़ीर में, फ़र्ज़ जी ताख़ीर छो कई पोइ, मथे उथणो हुई छो कोन उथे, हथ यादि पढ़णो हुई छो कोन पढ़ियई, हल पोइ हाणे बसि सजदा ॾे। त साईं अहिड़ो को तरीक़ो ईजाद कयो वञे हा, पंहिंजनि खे पंहिंजनि जे हथां सज़ा त ॾाढी ॾुखी आहे। उन जे जवाब में इहा अल्लाह तबारक व ताला हिकु त ज़ाहिरी जवाबु इहा आहे त अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ ते वॾो एहसान कयो आहे, वॾो एहसान कयो आहे, जो अल्लाह ताला उम्मत मोहम्मद जी तौबा आसान करे छॾी आहे, सफ़ा आसान। अञा त ॿियनि किताबनि में मूं पढ़ियो, बुज़ुर्गनि लिखियो आहे त अॻियनि नबियनि जे शरीयत में पाकाई ऐं पलीतीअ जे मसइलनि में कुझु कड़क मसइला हुआ। पुराणे ज़माने बुज़ुर्गनि लिखियो आहे त अॻियनि नबियनि जे शरीयतुनि में इहे मसइला हुया त जंहिंजे कपिड़े खे पलीती लॻी वेंदी हुई त पोइ उहा पलीती धोअण सां पाक न थींदी हुई जीअं असांजी थींदी आहे, भला की उहा चटी कटिबी तॾहिं कपिड़ो ॿीहर पाइण जे क़ाबिल थींदो, न त उहा पलीतीअ वारी चटी बि हुजे साईं धोपे धोपण खां पोइ पाक थिए, न न धोअण जी ॻाल्हि ई कान्हे, चटी कपे। हा 9 वॻो हुजे ऐं चटी कपिजे वॾो नुक़सानु। वरी जिस्म ते किथे का पलीती लॻिजी वञे त पाणीअ सां धोअण सां कोन धोपे, भला जे धोपी बि वञे त बि पाकाई कोन तसवुरु कजे, तेसीं ताईं हुनखे रहड़जे, जेसि ताईं थोरी खल बि रहड़जे भले, पोइ पाकाई ॾे। मसइला ॾुखिया हुआ, अगरि जे खणी इसराइली रिवायतुनि में हुजनि, पर हीअ ॻाल्हियूं ॿुधाइनि थियूं त कुझु मसइला अॻियनि नबियनि जे शरीयतुनि में कुझु मुश्किल हुआ। अल्लाह ताला उम्मत मोहम्मदीअ ते आसानी कई, जो उन्हनि जी तौबा ऐं रोअण सां, रड़ण सां, माफ़ी वठण सां, गिड़गिड़ाइण सां अल्लाह ताला क़बूल थो करे। पर तंहिंजे बावजूद बि शरीयत मोहम्मदीअ में असांजे पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुरान पाक जेको नाज़िल कयो वियो, त हिन क़ुरान पाक जे अंदरि कुझु मसइला अहिड़ा बयान थियल आहिनि उम्मत मोहम्मदीअ जे लाइ बि, जो उहे अहिड़नि ॾोहनि में मुलविस थी पवनि त पोइ उहे बि जेकॾहिं उम्मत मोहम्मदीअ जा माण्हू तौबा कंदा त उन्हनि जी तौबा बि क़बूल न थींदी जेसि ताईं उनखे बदिले में क़तल न कबो। भले रोअनि गिड़गिड़ाइनि माफ़ी वठनि, कोन मिलंदी माफ़ी, माफ़ी क़तल में आहे। मिसाल तौर ते क़तल आमद, ॼाणी वाणी कंहिं माण्हूअ कंहिंखे क़तल करे विधो आहे, हाणे उहो रोए थो, रड़े थो, माफ़ी थो वठे, गिड़गिड़ाए थो, असुल अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जाॾो एॾो थो रोए जो दुनिया में कोई न रुनो हूंदो, पर शरीयत चए थी त इन जे रोअण सां, इन जे रड़ण सां, इन जे दाउन करण सां, इन जे ॿोकट, इन जे इलाज करण सां, न्याणी मेर वठी वञण सां, क़ुर खणी वञण सां माफ़ी कान थींदी, इनखे बदिले में क़तल कयोसीं। इंसानियत जो क़तल कयो अथई, ॼाणी वाणी क़तल कयो अथई न, क़तल जे बदिले क़तल। वलकुम फिल क़िसास हयात, कयोसि क़तल, हिते माफ़ी न मिलंदी साईं रोअण रड़ण सां, शरीयत मोहम्मदीअ में बि। ॿियो मसइलो शरई अहिड़ो आहे त कंहिं मर्द या कंहिं औरत जे मथां ज़िना पंहिंजे पूरे चइनि शाहिदनि सां गॾु, पूरनि दलाइलनि सां गॾु, पूरनि लवाज़मात सां गॾु साबित थी चुकी आहे। हाणे जॾहिं ज़ानीअ जे मथां ज़िना शाहिदनि समेत चङे तरह पूरे वस सां, जीअं काज़ीअ जे मथां लाज़िम आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे, फ़िक़ह जे किताबनि में बि ईंदो आहे त काज़ी हर हिकु 4 शाहिद जॾहिं पेश कया वेंदा ज़िना जे मथां, त काज़ी हर हिकु शाहिद खां पुछंदो, अलॻि अलॻि वेही करे, सभिनी जे साम्हूं बि न, अड़े तो ॾिठो आहे हिन मर्द खे हिन माईअ सां ज़िना कंदे? साईं हा मूं ॾिठो आहे। किथे? जे कमरे में। कंहिं वरी ॿिए खां पुछंदो, अड़े तो ॾिठो आहे? पंहिंजे मुंहं सां चए, हुन चयो त न ॿाहिरि आगुर में, चए हलड़े कूड़ा हो, सज़ा हणो हिननि खे, कूड़ था हणनि। 4 ई शाहिदी अहिड़ी ॾियनि जेका हिकिड़ी हुजे। साईं कमरे में 4 ई था चवनि, हा हो कमरे में। अड़े ॾींहं जो की न राति जो? पंहिंजे मुंहं सां पुछई, सभिनी चयो हा राति जो। अड़े कहिड़ी कुंड में? चयो ओलाही कुंड में। ओलाही कहिड़ी? उत्तरी ॾखिणी? चयो ओलाही ॾखिणी। सभिनी चयो उहा। कहिड़ी हालत मां कीअं आहे? इहे साबित थियूं शाहिदियूं चङे तरह 4 ई साबित थी वञनि। हाणे सबूत थी वञनि, शाहिदियूं साबित थी वञनि चङे तरह सां। अड़े लिबास कहिड़ो पातल हो भला ॿिन्हिनि खे?
कंहिं कपिड़े में वेड़ियल आया ईअं नंगा बीठा तव्हां ॾिठा सभिनी चयो त न न कपिड़े मां या खणी चयूं त चए बिल्कुलु नंगा असां ॾिठासीं त ॿिन्हिनि खे कपिड़ो कोन हो मतिलबु चङे तरह सां ज़िना जी शायदी सबूत ज़िना जा सबूत शायदीअ वारा सफ़ा साफ़ चिटा हिकु जहिड़ा साबित थी विया हाणे इहो बंदो इहो मर्द या इहा औरत भले रोए भले रड़े न माफ़ी वठे इन जी माफ़ी बि कान्हे रजम कयोसि पथरनि सां चुटियोसि जेसि ताईं मरे त मालूम थिए थो अल्लाह तबारक व ताला कुझु ग़लतियुनि जी सज़ा इंसान जे क़त्ल में ई रखी आहे इते ई पोइ हुन जे लाइ अल्लाह तबारक व ताला इहे अल्फाज़ बि बयानु फरमाया आहिनि इन्नहु तव्वाबुर रहीम ऐं हदीस पाक जे अंदरि बि ईंदो आहे त अल्लाह तबारक व ताला कंहिं बि ॾोह जी सज़ा कंहिं ॾोह खे ॿ दफ़ा कोन ॾींदो आहे ॾोह करे हिकिड़ो दफ़ो ऐं सज़ा मिलेसि ॿ दफ़ा माना हिते बि मिले सज़ा ऐं आख़िरत में बि हुनखे सज़ा मिले ईअं कोन थींदो हिते सज़ा मिली त आख़िरत में कोन ॾींदो जे हिते न ॾिनई त आख़िरत में ज़रूरु ॾींदो पर कॾहिं कॾहिं अल्लाह तबारक व ताला दुनिया जे अंदरि किन ॾोहनि जी सज़ा दुनिया में बि ॾींदो आहे थोरी चखाईंदो आहे असुलु सज़ा आख़िरत में पर कुझु हालतूं इंसान जूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जंहिंजे करे इंसान कंहिं ॾोह जी सज़ा डबल काटींदो आहे डबल सज़ा मिलंदी आहे जीअं कोई माण्हू तरबियत थो करे ॾोह जी ॾोह करणु सेखारे थो पोइ हाणे पाण ॾोही आहे उनजी सज़ा बि ऐं अॻिलो माण्हू जंहिंखे सेखारे उहो ॾोह कंदो त उनजे ॾोह जी सज़ा बि हिनखे मिलंदी छो त तरबियत हिन कई न सेखारे ॾोह करणु न हो चोरी करणु सेखारियईं शराब ज़ना बे ऐं बदकायूं करणु सेखारियईं त हिननि आयतुनि इहा ॻाल्हि सम्झाए छॾी त कुझु ॾोह अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी सज़ा माफ़ीअ सां तौबा ताब थियण सां रोअण रड़ण सां कोन मिलंदी आहे बल्कि बदिले में अल्लाह ताला जे हुक्म जे मुताबिक़ जेका सज़ा मुक़ररु कई वई उहा ई मिलंदी जीअं बनी इसराइल वारनि बुत परस्ती कई गाबो ठाहे करे उन्हनि खे पूॼियो त अल्लाह ताला उन्हनि खे हिक ॿिए जे हथां जिन पूॼा न कई उन्हनि जे हथां पूॼा कंदड़ खे क़तल करायो पोइ फरमाई इन तरह सां तव्हांजी तौबा क़बूल थींदी इहा ई ॻाल्हि ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इंद बारिकुम तव्हांजे पैदा कंदड़ रब वटि तव्हांजे लाइ इहा ई ॻाल्हि भली फताब अलैकुम पोइ तव्हां ते महिरबानी थींदो पोइ तव्हांजी तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ ज़ात त ॾिसो अल्लाह तबारक व ताला इहे सभु ॻाल्हियूं बनी इसराइल जे माण्हुनि सां कयूं आहिनि याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद सां जंहिंखे क़ुर पाक बनी इसराइल चयो आहे उन्हनि ते अल्लाह ताला जेके एहसान कया इहे सभु शयूं एहसाननि में ॻणियूं आहिनि हाणे थोरो सुवालु पैदा थींदो आहे त भला इहा ॻाल्हि कहिड़े एहसान तौर ते बयानु थी हुननि गाबे जी पूॼा कई रोअण रड़ण सां त उन्हनि खे माफ़ी कोन मिली बदिले में उन्हनि खे क़तल कयो वियो एहसान कीअं थियो सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे एहसान कीअं थियो एहसान त तॾहिं थिए या त रोअण सां रड़ण सां माफ़ी मिले न हा या त भला क़तल त न कयो वञे न हा का ॿी का तजवीज़ अख़्तियार कई वञे हा हुनजो जवाबु हीअ आहे अल्लाह तबारक व ताला आख़िरत वारे दर्दनाक ॾुखाईंदड़ वॾे अज़ाब खां बचाए इते जेकॾहिं हिननि जो इहो मसइलो आसानी सां हल करे छॾियो इहो बि हिन जे थोरो आहे आख़िरत जी क़यामत जे ॾींहं जी जेका सख़्ती ऐं क़यामत जी दर्दनाक ऐं होलनाक त क़ुर पाक जेका बयानु कई आहे उहा त ॿुधण सां ई माण्हूअ जा लिंग ॾकी था वञनि कंहिंमें बि एतिरी सहप कान्हे कंहिंमें एतिरो दम कोन्हे ज़रूरत ताक़त कान्हे जो आख़िरत जे सख़्तीअ खे सही सघे जॾहिं त इंसानु मरंदो आहे त हुनजे आख़िरत जो हिसाबु क़बर खां ई शुरू थींदो आहे हदीस पाक जे तालीम निस्बत तरबियत मुताबिक़ क़बर खां ई शुरू आहे पोइ हिन ॾोहारी थी करे मरे त पोइ क़बर खां ई अज़ाब शुरू हाणे ज़िंदगी हिन जी क़बर वारी हले घणा साल वरी माशर में उथे वरी क़यामत क़बर हिसाबु किताब वरी माशर जो मैदान वरी जन्नत जहन्नम पोइ इहे फ़ैसिला पोइ जे जहन्नम में वियो त बि जहन्नम जी बाहि हिनखे चङी तरह सेखारे छॾिया त कीअं दुनिया में ॾोह कबा अल्लाह ताला इहो अहसान कयो हिननि खे जो थोरे ई हिते पंहिंजनि जे हथां कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे न सिंधीअ में असां चवंदा आहियूं जवाब जी वज़ाहत जे लाइ तो इहे लफ़्ज़ चवां सिंधीअ में असां चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं त अबा पंहिंजनि सां जेकॾहिं झेड़ो झगड़ो थी बि पए न त वरी बि पंहिंजे जो धकु कुझु हल्को हूंदो आहे पंहिंजो मारे पोइ बि छांव ते उछले धारियो मारे उस ते उछले माना धारे जो धकु बेतरतीब हूंदो आहे बेगूंदरो हूंदो आहे अणघड़ियो हूंदो आहे बेअहसासो धकु हणंदो आहे पंहिंजो वरी बि धकु हणंदो त बि अहसास सां
पंहिंजाइप जो लफ़्ज़ लिहाज़ रखंदे असां इहे लफ़्ज़ चवंदा आहियूं त अल्लाह ताला हिननि ते ॼण त इहा सज़ा बि पंहिंजाइप जो लिहाज़ रखंदे कई आहे जो इन हल्की सज़ा में ते हथु थधो रखी जान छॾाइनि क़बर खां पोइ अॻिते आज़ादी आहे हिन जी इहो अहसान न त ॿियो छा आहे। तॾहिं अल्लाह ताला बनी इसराईल वारनि खे जेके अहसान ॻणाया आहिनि उन्हनि में हीअ ॻाल्हि बि अहसान तौर ते अल्लाह ताला बयानु कई। त पोइ हाणे ज़ाहिरी तौर ते ॾिसिजे थो त हिननि आयतुनि में अल्लाह ताला बनी इसराईल वारनि खे जेका सज़ा ॾिनी आहे उन में बि हिकिड़ो अहसान छुपाए रखियो आहे। इन जे करे ॼाणाई त यादि कयो उहो वक़्तु जॾहिं तव्हांखे मां किताब तौरात ॾिनो हो तव्हां उन वक़्तु गाबे जे पूॼा में लॻल हो पर वाइदो कयो मूं वापसि कोन वरितुमि ॾेई छॾियुमि तव्हांखे। मुंहिंजे मूसा नबीअ तव्हां जॾहिं अची करे तव्हां ने तौरात खणी आयो तव्हांजी हालत जॾहिं ॾिठई उहा हालत बि तव्हांखे यादि करण जहिड़ी आहे। यादि कयो उहो वक़्तु जॾहिं तव्हांखे असां पंहिंजनि जे हथां क़तलु करायो होसीं यादि कयो। हाणे इहा अल्लाह तबारक व तआला अहसान बनी इसराईल वारनि जे लाइ ॼण त बयानु फरमाया आहिनि पर ॾिसबो त क़ुर पाक तारीख़ जो किताबु कोन्हे कहाणियुनि जो किताबु कोन्हे किसनि जो किताबु कोन्हे जो पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधाए पोइ असां ॿुधूं पोइ हुन मां चटपटी हिकिड़ो ज़ाइक़ो मज़ो लुत्फ़ु हासिलु कयूं पोइ बसि न क़ुर पाक तव्हां असांजे लाइ निज़ाम हयात आहे तव्हां असांजे लाइ वॾी तरबियत ऐं तालीम खणी आयो आहे। पोइ हाणे घर ई असां ॾिसूं त हिननि आयतुनि में असांजे लाइ कहिड़ी तरबियत ऐं तालीम आहे। असांजे लाइ हिननि आयतुनि में तरबियत ऐं तालीम इहा आहे त इन्हनि आयतुनि में बनी इसराईल वारनि जे सज़ा खे ॾिसी ऐं उन्हनि जे ॾोह खे ॾिसी असां पंहिंजो एहतिसाबु कयूं त असां बि कॾहिं कॾहिं ईअं ख़ुफ़िया तौर ते या ऐलानिया तौर ते केतिरियूं ग़लतियूं कंदा आहियूं कॾहिं कॾहिं अल्लाह ताला असांखे ग़लतियुनि जे बावजूदि बि महिरबानी करे माफ़ी ॾेई छॾींदो। कॾहिं त कंहिं थोरी ग़लतीअ ते चङड़ी सज़ा बि मिली वेंदी आहे। कॾहिं उहा खुखंदी आहे त हा मूंखे हिन ग़लतीअ जी सज़ा मिली आहे कॾहिं त इन शइ जो अहसासु बि न थींदो आहे। ग़लती का कंहिं पुराणे ज़माने में थियल हूंदी आहे सज़ा वरी उनजी काफ़ी अरसे खां पोइ मिलंदी आहे त यादि ई कोन हूंदी आहे पोइ असां चवंदा आहियूं त यार मुंहिंजो त ॾोह ई कोन हो इहा ख़बर नथी पएसि त इहा सज़ा मूंखे हुन ॾोह जी आहे जेको ॾोह मूंखां विसरी वियो आहे। इन्हनि मां बि अल्लाह तबारक व तआला जो अहसान शुमार थियो त अल्लाह ताला जंहिं बंदे खे दुनिया में कंहिं कोताहीअ जी सज़ा ॾेई छॾे ऐं दरगुज़र करे छॾे इहो अल्लाह जो अहसान वरना त असांजे सन्हनि सन्हनि सज़ाउनि खे अल्लाह ताला जमा करे रखे ऐं क़यामत जॾहिं सभु सज़ाऊं हिकु जॻह ते गॾु थियनि त असांजो बचण जो को रस्तो ई कोन्हे। माना इतां इहो ख़ुलासो निकिरी आयो हिन निचोड़ियुनि ॻाल्हियुनि जो जंहिं बंदे खे अल्लाह ताला जंहिं हाल में रखियो आहे अल्लाह ताला उन बंदे सां उन हाल में उन्हनि सां ख़ैर ख़्वाही कई आहे। अल्लाह ताला हर हाल में पंहिंजे बंदनि सां हुसन आहे ख़ैर ख़्वाह आहे। पोइ उहो चाहे बीमार आहे उन सां बि रब जी ख़ैर ख़्वाही आहे कोई सिहतमंद आहे उन सां बि ख़ैर ख़्वाही आहे कोई दौलतमंद आहे उन सां बि ख़ैर ख़्वाही आहे कोई मिसकीन मोहताज आहे चीच उन सां बि ख़ैर ख़्वाही आहे। जंहिंखे जंहिं हाल में रखियो अथई उहो शुकुरु करे अल्लाह ताला जो अल्लाह इन हाल में इनखे ख़ुशि रखणु थो चाहे इन हाल में रखी करे उनजे मथां अहसान करणु थो चाहे इन हाल में उनजे मथां ख़ैर ख़्वाही करणु थो चाहे। अल्लाह करे शल तव्हां असांखे इहे ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि। अल्लाह पाक खां दुआ आहे त इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल